बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहब्बत जिनजे मन में से मेरा कीन थीन, अवल ॾेई सजदो अल्लाह खे, पोइ ख़ल्क़ जी ख़िदमत कनि, शेकीन वली थीन जिन इश्क कयो अल्लाह सां। अस्सलामु अलैकुम तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में हाज़िर आहियां। इन ई उमेदुनि सां त अल्लाह तबारक व तआला अव्हां खे पंहिंजी मंज़िलुनि ताईं कामयाबी रसाए ऐं मंज़िलुनि ताईं पहुचण जो हिकिड़ो रस्तो हमेशह हिन प्लेटफॉर्म ते डिस्कस कयो आहे, हिन प्लेटफॉर्म तां सिखियो आहे ऐं हिन प्लेटफॉर्म ते हमेशह जेके बि सक्सेसफुल स्टोरीज़ अव्हां जे साम्हूं आयूं आहिनि, हिकिड़ी शइ मां सम्झां थी त ऑन द टॉप प्रियोरिटी रही आहे, सर फ़हरिस्त रही आहे त इंसान जी जेका कंटिन्यूटी हूंदी आहे, इंसान जो जेको जुस्तजू वारो अमल हूंदो आहे, जेको लतीफ़ सरकार जो ॾसियल दग आहे, जेको ससीअ जो सॼी ज़िंदगी जो महवर असांजे साम्हूं आहे, उहो आहे अव्हां जी ज़िंदगी में कंटिन्यूटी, अव्हां जी ज़िंदगी में जुस्तजू। त हिकिड़ी इहा शइ हूंदी आहे, मां सम्झां थी इन शइ खे जॾहिं इंसानु पकड़ींदो आहे, पोइ तव्हां कंहिं बि फील्ड में हुजो, म्यूज़िक जी फील्ड में हुजो, अव्हां कंहिं एजुकेशनल बैकग्राउंड खे पकड़े हलो था, ॿिन्हिनि शयुनि खे गॾु खणी हलो था, या अव्हां जी का हिकिड़ी उहा फील्ड आहे जंहिंमें अव्हां सम्झो था त मां जेकॾहिं हिन शइ खे सुहिणे तरीक़े सां कंदमि त मां पंहिंजी ज़िंदगी में कामयाबु वेंदमि, ऐं पंहिंजी ज़िंदगी में कामयाबु थियण जे लाइ मां सम्झां थी त उन रस्ते खे चूंडणु ॾाढो ॾुखियो बि हूंदो आहे, पर जॾहिं इंसानु उन कंटिन्यूटी में हलंदो आहे त उहा आसानी उन जे लाइ ज़रूरु पैदा थींदी आहे। चयो वेंदो आहे त इंसानु ज़िंदगी में उहे कामयाबु थींदा आहिनि जेके पंहिंजनि सां सचा हूंदा आहिनि। हाणे पंहिंजनि सां जॾहिं उहा सचाई जी ॻाल्हि अचे थी त मां सम्झां थी त पहिरियों अंसर हूंदो आहे त इंसानु पंहिंजी ज़ात सां सचो हुजे। जॾहिं पंहिंजी ज़ात सां सचाई इंसान जी हूंदी आहे त उहो तमामु मक़सदनि खे सुहिणे नमूने सां ॾिसंदो आहे ऐं उन मंज़िल ताईं जेका उनजी नज़र हूंदी आहे उहा शायदि एतिरी गहरी हूंदी आहे जो आस पास का बि शइ जेका नेगेटिव हूंदी आहे उहा उनखे उन पासे कोन छिके सघंदी आहे। असां वटि ॿ शयूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ा पासा उहे हूंदा आहिनि जेके तमामु पॉज़िटिव हूंदा आहिनि, हिकिड़ा पासा उहे हूंदा आहिनि जेके नेगेटिव हूंदा आहिनि, ऐं सिधे रस्ते ते हलंदे हलंदे इंसान खे उहे दग जेके उन जे लाइ ठीकु कोन हूंदा आहिनि, पर किथे न किथे इंसानु जेको आहे सो डिस्ट्रैक्ट ज़रूरु थींदो आहे। पर ॿीहर मां ज़रूरु इहो चवंदसि त जॾहिं इंसान में सचाई हूंदी आहे, जॾहिं इंसानु पंहिंजो पाण सां सचो हूंदो आहे, पंहिंजे कम सां उनजी ऑनेस्टी हूंदी आहे, त पोइ यकीननि उन जे लाइ उन जूं जेके मंज़िलूं हूंदियूं आहिनि उहे उनखां घणो दूरि न हूंदियूं आहिनि। नाज़रीन, प्रोग्राम हिन वक़्तु लाइव हली रहियो आहे ऐं अव्हां स्क्रीन ते हेठि ॾिनल नंबर ॾिसी रहिया आहियो, डायल करे सघो था ऐं जनाब तव्हां प्रोग्राम में शामिलु थी सघो था। तव्हांजूं लाइव कॉल्स मां ज़रूरु शामिलु कंदसि ऐं चाहींदसि त प्रोग्राम में तव्हां पंहिंजो हिसो जोड़ियो ऐं पंहिंजे हुजण जो असांखे अहसासु ज़रूरु ॾियारियो। अच्छा जी, मेहरान टेलीविज़न, मेहरान एंटरटेनमेंट पेज आहे ऑन फेसबुक, तव्हां उते असांखे हिन वक़्तु लाइव ॾिसी सघो था ऐं अव्हां शेयर बि करे सघो था, कॉमेंट करे सघो था ऐं ॿुधाए सघो था तव्हां किथां किथां खां असांजो जेको प्रोग्राम आहे फेसबुक ते ॾिसी रहिया आहियो। अॼु मूं वटि ॿ ख़ूबसूरत चहिरा मौजूदु आहिनि जिन जो सिर्फ़ु ॻाल्हाइणु सुठो कोन आहे, पर हुननि जो आवाज़ बि बेहदि कमाल आहे ऐं हुननि जी जेका कोशिशि आहे ॾाढी ख़ूबसूरत आहे। जी, मां ॻाल्हि करे रही आहियां सनम मारवी जी ऐं महक मारवी जी। पहिरियों मूंसां गॾु सनम मारवी मौजूदु आहे, अव्हांखे दिलि जी गहराई सां मां भलीकार चवां थी, ऐं पोइ मूंसां महक मौजूदु आहे ऐं महक खे बि मां दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। ॿई सिस्टर्स आहिनि ऐं उहे चहिरा बि माशाल्लाह सां हुननि जा सिमिलर लॻनि पिया, ऐं सम्झी विया हूंदा त ॿई भेनरूं आहिनि। अव्हांखे मां पहिरियों त प्रोग्राम में वेलकम चवां थी। सनम ऐं सनम मारवी, हिकिड़ो त राग जी दुनिया में इहो ॾाढो वॾो नालो आहे जंहिं इलाही मुश्किलातुनि खां पोइ पंहिंजी मंज़िल माणी आहे, जंहिंखे पूरो पाकिस्तान सुञाणे थो, पर पूरो पाकिस्तान न पर पूरी दुनिया में हुनजी हिकु सुञाणप आहे। अव्हांजो बि नालो सनम मारवी आहे ऐं मां सम्झां थी त आवाज़ जो त चलो पंहिंजी जॻह ते, पर नाले जो ज़रूरु असरु थींदो आहे इंसान जी ज़ात ते। खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं, कुझु ॿुधाईंदो स्टार्टिंग में? जी जी जी, बिस्मिल्लाह कयो। पेरे पवंदी सान चवंदी सान अल्लाह, रही वञ रात बंभोर में अल्लाह, रही वञ रात बंभोर में, पेरे पवंदी सान उठत आरी जाम जा अल्लाह हो,
भेनर जाम जा अदियूं जाम जा भेनर जाम जा वागू वठंदी सान चवंदी सान वागू वठंदी सान चवंदी सान अल्लाह रही वञ रात बंभोर में अल्लाह रही वञ रात बंभोर में पेरे पवंदी सान उठत आर्य जाम जा अल्लाह हो अल्लाह उठत आर्य जाम जा अल्लाह आर्यू जाम जा भेनर जाम जा अदियूं जाम जा भेनर जाम जा वागू वठंदी सान चवंदी सान वागू वठंदी सान चवंदी सान अल्लाह रही वञ रात बंभोर में अल्लाह रही वञ रात बंभोर में पेरे पवंदी सान चढ़ी जबल चोट ते अल्लाह हो अल्लाह चढ़ी जबल चोट ते अल्लाह जबल चोट ते अदियूं चोट ते भेनर चोट ते अदियूं चोट ते सॾड़ा कंदी सान चवंदी सान सॾड़ा कंदी सान चवंदी सान अल्लाह रही वञ रात बंभोर में अल्लाह रही वञ रात बंभोर में पेरे पवंदी सान अदियूं शाह लतीफ़ चए अल्लाह हो अल्लाह लालो लाल लतीफ़ चए अल्लाह अदियूं लतीफ़ चए भेनर लतीफ़ चए अदियूं लतीफ़ चए भेनर लतीफ़ चए सॾड़ा कंदी सान चवंदी सान सॾड़ा कंदी सान चवंदी सान अल्लाह रही वञ रात बंभोर में अल्लाह रही वञ रात बंभोर में पेरे पवंदी सान रोज़ो पाक रसूल जो अल्लाह हो अल्लाह रोज़ो पाक रसूल जो अल्लाह पाक रसूल जो अदियूं लतीफ़ जो भेनर लतीफ़ जो अदियूं लतीफ़ जो चौठ चुमदी सान चवंदी सान चौठ चुमदी सान चवंदी सान अल्लाह रही वञ रात बंभोर में अल्लाह रही वञ रात बंभोर में पेरे पवंदी सान ज़बरदस्त इलाही सुठो आवाज़ इलाही ख़ूबसूरत आहे अव्हां जो ऐं कॾहिं खां स्टार्ट कयो आहे ॻाइणु कॾहिं खां सोचियो त असांखे ॻाइणो आहे हिन फील्ड में अचिणो आहे शौक़ु त बचपन खां वठी हुयो पर 12-13 साल थी विया आहिनि हिन फील्ड में ऐं 12-13 सालनि खां अव्हां गॾी ॻायो पिया जी जी ऐं उस्ताद केरु आहे उस्तादनि जे बारे में ज़रूरु ॻाल्हि कजो उस्ताद जेको गानो असांखे ॿुधियो आहे आपी सनम वारी असांजी उस्ताद आहे माशाल्लाह बाक़ी हूअं जेको असां वेंदा आहियूं प्रोग्रामनि ते या छा त माना साज़िनट कंदा आहियूं पंहिंजी पेमेंट ते अच्छा जी 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 ज़बरदस्त जॾहिं स्टार्टिंग हूंदी आहे न त उहो फेस ॾुखियो हूंदो आहे का बि फील्ड हुजे कहिड़ी बि फील्ड हुजे मुंहिंजी फील्ड हुजे अव्हांजी हुजे अव्हांखे केतिरो ॾुखियो लॻो छो त असां वटि असांजी हिन सोसाइटी में हींअर त ख़ैर इलाही छोकिरियूं सिंगिंग कनि थियूं पहिरीं त ॾाढो ॾुखियो हूंदो हो न एक्सेप्ट केरु कोन कंदो हो त अव्हांजी लाइफ जी जेका जर्नी आहे उहा कीअं रही आहे असांखे बि माना को बि सुठो माण्हू न मिलियो पंहिंजे पाण ई महिनत कई आहे यूट्यूब तां गाना सर्च करे उन तां ई रिहर्सल वग़ैरह कई आहे बाक़ी साथ त कंहिं बि न ॾिनो आहे अच्छा पंहिंजी महिनत पाण कई आहे सही मां महक खां बि पुछणु चाहींदमि महक तव्हां छा था सम्झो त ज़रूरु माइटनि जो त हिकिड़ो साथ थींदो आहे उन खां पोइ ही फील्ड अव्हांजे लाइ स्टार्टिंग में केतिरी ॾुखी आहे काफ़ी ॾुखी आहे छो जो माण्हू ॾुख ॾिसंदो आहे त दिलि खे हिकिड़ी चोट पहुचंदी आहे त काफ़ी
ॾुखियो आहे, बहरहाल असांखे पंहिंजी अम्मी जो साथ आहे त सभु कमु आसान आहे। माशाल्लाह, माउ जी दुआऊं त यकीनन उनजी त को मट ई सानी कोन्हे न। उन खां अलावा जेकॾहिं मां थोरो एजुकेशन जो पुछां त स्कूलिंग कीअं रही आहे? स्कूल त घणो कुझु मतिलबु न आहियां पढ़ियल, बहरहाल 4 दर्जा। ठीकु आहे। केतिरो इंट्रस्ट आहे हिन फील्ड में? छा था सम्झो केतिरो सिखिया आहियो, अञा केतिरो सिखणो आहे? सिखण जे लाइ त हाणे दुनिया मतिलबु काफ़ी उमिरि पई आहे, सिखे माण्हू, असां त हाणे अञा कुझु बि न आहियूं। जी जी सही, ज़बरदस्त। महक यादि आहे त फर्स्ट टाइम कोई स्टेज मिलियो हुजे जिन ते तव्हां परफॉर्म कयो हुजे ऐं उहा फर्स्ट टाइम जी जेका परफॉर्मेंस आहे केतिरी यादि आहे? असां जेका मतिलबु वॾी में वॾी स्टेज जेका आहे पहिरियां त लाल शाहबाज़ जी स्टेज ते अॻियों जेको हाणे मेलो वियो हुयो उन ते कई हुई असां। अच्छा, जी जी वाह, ज़बरदस्त। कीअं रिस्पॉन्स मिलियो? तमामु बहितरीनु। ऑडियंस काफ़ी घणी हूंदी न? जी जी बिल्कुलु। अच्छा महक, चवंदा आहिनि त सुठे ॻाल्हाइण वारे जे लाइ ऐं सुठे ॻाइण वारे जे लाइ जेका ऑडियंस हूंदी आहे उहा इलाही मैटर कंदी आहे। जी जी बिल्कुलु। माना पहिरीं जॾहिं माण्हू स्टेज ते वेंदो आहे न त उहो सोचंदो आहे त चलो ऑडियंस घटि हुजे त सुठो आहे, पर जॾहिं जॾहिं तव्हां थोरो थोरो सिखणु स्टार्ट करे वठंदा आहियो पोइ तव्हां चवंदा आहियो ऑडियंस इलाही सुठी हुजे। जी त महक छा चवंदी आहे, ऑडियंस केतिरी हुअणु खपे? मां चवंदी आहियां जेतिरी हुजे घटि आहे। अच्छा, जी वाह, ज़बरदस्त। टेलीविज़न ते ॻाइणु मतिलबु कैमरा जे अॻियां ॻाइणु ऐं ऑडियंस जे अॻियां ॻाइणु कीअं हूंदो आहे? ॿ शयूं केतिरियूं अलॻि अलॻि लॻंदियूं आहिनि? थोरी घणी मतिलबु ॾुखियाई लॻंदी आहे। पहिरियां पहिरियां हूंदो हुयो त मतिलबु पापरेशन जेको थींदो आहे इंसान खे उहो थींदो, बहरहाल हाणे सही आहे। वाह, ज़बरदस्त। उन खां अलावा शाइरी जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त सिलेक्शन कीअं हूंदी आहे? चूंड जेका केरु कराईंदो आहे? सिलेक्शन त हाणे काफ़ी शाइर आहिनि लेकिन असां एल्बम कया आहिनि 5-6, बाक़ी एतिरा न आहिनि कया। ओके, किथे बि ॻाइण जो चांस मिले थो, जीअं मिसाल जे तौर ते अॼु अव्हां हिते आया आहियो त डायरी साम्हूं पई आहे त चूंड माना कीअं कंदा आहियो, केरु कंदो आहे, अम्मी खां पुछंदा आहियो या पाण कंदा आहियो? छो त ॾिसो शाइरियूं त इलाही घणियूं आहिनि न, साफ़ सुथरी शाइरी सिलेक्ट करण बि त हिकिड़ो वॾो फन आहे न। जी जी, कॾहिं कॾहिं अम्मी खां पुछंदा आहियूं, कॾहिं वरी सिस्टर खे पाण खे ॿुधाईंदी आहे, वरी मां बि कुझु चवंदी आहियां त हीअ सही आहे हीअ न। ओके, सर अव्हां खां बि मां पुछणु चाहींदमि त हीअ जेका चूंड हूंदी आहे कीअं थींदी आहे मुंहिंजी? चूंड बसि उस्ताद बुखारी जा कलाम हूंदा आहिनि, साईं भिट शाह जा हूंदा आहिनि, सचल सरमस्त जा हूंदा आहिनि। असां इहा ई चूंड कंदा आहियूं जेके पुराणा कलाम हुजनि। जी, ज़बरदस्त। हाणे छा ॿुधाईंदव वधीक? सूफ़ी कलाम आहे, उहो अव्हां जे साम्हूं पेश कंदासीं। हा, बिस्मिल्लाह कयो, बिस्मिल्लाह कयो। कुंड खोल दीदार कराओ, मैं आया मुख देखण। कुंड खोल दीदार विखाओ, मैं आया मुख वेखण। आया मुख वेखण, आया मुख वेखण, आया मुख वेखण। कुंड खोल दीदार विखाओ, मैं आया मुख देखण। कुंड खोल दीदार विखाओ, मैं आया मुख वेखण। हो बाबा ज़ेब पेरा विच कड़िया, बाबा ज़ेब पेरा विच कड़िया। हो बाबा ज़ेब पेरा विच कड़िया, बाबा ज़ेब पेरा विच कड़िया। पायल को छलकाओ, मैं आया मुख वेखण। पायल को छलकाओ, मैं आया मुख वेखण। घुंड खोल दीदार विखाओ, मैं आया मुख वेखण। नूरी रावा सब्ज़ चोला, नूरी रावा सब्ज़ चोला। हो नूरी रावा सब्ज़ चोला, नूरी रावा सब्ज़ चोला। नाल मोतियां दे मढ़ाओ, मैं आया मुख वेखण। नाल मोतियां दे मढ़ाओ, मैं आया मुख वेखण। गुड खोल दीदार कराओ, मैं आया मुख वेखण। आया मुख वेखण, आया
वेखण घुंड खोल दीदार करां मैं आया मुख वेखण हाल सचल दा मालूम तेको हाल सचल दा मालूम तेको हो हाल सचल दा मालूम तेको हाल सचल दा मालूम तेको सायल को न सिकाओ मैं आया मुख वेखण सायल को न सिकाओ मैं आया मुख वेखण घुंड खोल दीदार रखाओ मैं आया मुख वेखण आया मुख वेखण आया मुख वेखणो आया मुख वेखण घुंड खोल दीदार कराओ मैं आया मुख वेखण मां सनम खां ऐं महक अव्हां खां इहो बि पुछणु चाहींदमि त मतिलबु अव्हां जीअं ॻाल्हि कई त सचल सरमस्त उस्ताद बुखारी या शेख अयाज़ इन्हनि खे तव्हां ॻायो था या वायूं जेकॾहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी ॻाल्हि कजे त वायूं ॻायो था घणो कहिड़ी शाइरी तव्हांखे पाण खे पसंदि आहे? असांखे इन्हनि जी शाइरी पसंदि आहे घणी तक़रीबन असां सूफ़ी ॻाईंदा आहियूं कलाम वाह ज़बरदस्त असां वधीक ॻाल्हि ॿोल जे हिन सिलसिले खे जारी रखूं था पर वधूं था पहिरीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़ नाज़रीन नंढो ब्रेक आहे वरी वापसि अचूं था कंटिन्यू कयूं था अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में रहण नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में ऐं अव्हां जी फ़ोन कॉल जो मूंखे इंतज़ारु रहंदो सनम मारवी असां सां गॾु मौजूदु आहे ऐं हुनजी सिस्टर महक असां सां गॾु जे प्रोग्राम में मौजूदु आहे ॿिन्हिनि सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं बि असांजे प्रोग्राम में हलनि पियूं ऐं जेका उन्हनि जी चूंड आहे जेका सिलेक्टेड शाइरी आहे ॻाइनि बि पियूं आवाज़ बि सुठो आहे ॿिन्हिनि जो अच्छा ॿिन्हिनि जो माना हिकिड़ो हूंदो आहे न त फॉर एग्ज़ाम्पल अगरि मूंखे परफॉर्म करिणो आहे त ज़िमेदारी मुंहिंजी आहे मतिलबु ऑल एंड ऑल ताहिरा जो हुयो मतिलबु मां मूंखे ई करिणो आहे पर हिते ॿ आहियो पोइ ईअं हूंदो आहे डिपेंड कंदा आहियो हिक ॿिए ते त मतिलबु थोरी जे कॾहिं मां हेठि थी वियसि थोरी जे मां मथे थी वियसि त सनम संभालींदी या महक संभालींदी ईअं हूंदो आहे? जी जी बिल्कुलु ईअं ई हूंदो आहे ऐं जॾहिं प्रिपरेशन कंदा आहियो त उन वक़्तु ॿिन्हिनि जी प्रिपरेशन मतिलबु हिक ॿिए खां तव्हां चाहींदा हूंदो न त सुठो ई परफॉर्म कयूं पोइ स्टेज ते ईअं थींदो आहे त थोरो हेॾां होॾां थी वञे त पोइ घणो केरु संभालींदा आहियो अव्हां संभालियो था या महक? कॾहिं मां संभालंदी कॾहिं अच्छा ईअं ई थींदो आहे वाओ जी ज़बरदस्त अच्छा असां वटि लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे मां शामिल कंदमि हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम आदी अव्हां खे भलीकार चऊं था मां पंहिंजो तारुफ़ कराइजो किथां खां ॻाल्हायो पिया? अदी खैरपुर मिरस मालिक ॾिनो सतो तव्हांजो प्रोग्राम ॾिठो मां नंबर मां आयो ॾाढो भलो लॻो प्रोग्राम ज़बरदस्त दादा थैंक यू तव्हां प्रोग्राम में शामिल थिया आहियो छा चवणु चाहींदव? बसि असां ॾाढो तव्हांजो प्रोग्राम वणे थो पियो पोइ असांखे वरी गानो को हिकिड़ो सुठो ॿुधाइजो अदड़नि खां। हा हा बिल्कुलु ॿुधाईंदासीं महिरबानी तव्हां प्रोग्राम में शामिल थियो थैंक यू। असांजो नालो खणंदा रहिजो इहो नंबर अथव असांजो। जी हा हा बिल्कुलु बिल्कुलु ओके अदा थैंक यू फरमाइश पई आहे कुझु ॿुधणो आहे पोइ हाणे छा ॿुधाईंदव? उस्ताद बुखारी जी शाइरी। ओके ज़बरदस्त। असीं प्यार करण वारा माण्हू 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 दरिया हुजे या सहरा दरिया हुजे या सहरा पर पार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू हो ॾिस हे ॾिस के थो सीनो छॾ हाणी खणी आईनो ॾिस हे ॾिस के थो सीनो छॾ हाणे इहो आईनो सिंगार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू
असी प्यार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू हिक पंहिंजे आजे तरले ॿियो सोना तुंहिंजे सिर लए हिक पंहिंजे आजे तरले ॿियो सोना तुंहिंजे सिर लए तकरार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू कंहिं सिक में उम्र गुज़ारी बेशक बेचैन बुखारी कंहिं सिक में उम्र गुज़ारी बेशक बेचैन बुखारी इकरार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू दरिया हुजे या सहरा दरिया हुजे या सहरा पर पार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू ज़बरदस्त शाइरी त उस्ताद बुखारी जी छा ई ॻाल्हि कजे ॾाढो ख़ूबसूरत हसीन शाइर आहे ऐं उस्ताद बुखारी जे लाइ चयो वेंदो आहे त हीअ धरती ऐं सरतीअ जो शाइर आहे ऐं नो डाउट जंहिं बि उस्ताद बुखारीअ खे ॻायो आहे उन हमेशह हर रागी कोशिशि कंदो त असां ख़ूबसूरत तरीक़े सां निभाउ करे सघूं पर कुझु शाइरियूं मां सम्झां थी अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जो जेको बि कोशिशि कंदो आहे जेको बि पहिरियों स्टेप वठे थो हुन म्यूज़िक जी दुनिया में ऐं जेकॾहिं हुननि शाइरी सिलेक्टेड शाइरीअ खे पंहिंजो करे थो त उहो आसानी हुनजो मां सम्झां थी त हिकिड़ो नालो ज़रूरु सुठनि ॻाइण वारनि में काउंट थिए थो छाकाणि त शाइरी हमेशह मैटर कंदी आहे मिसाल जे तौर ते जेकॾहिं तव्हांजो आवाज़ु ॾाढो ख़ूबसूरत आहे कमाल जो तव्हां आवाज़ु रखो था पर जेका शाइरी जी चूंड आहे उहा ख़ूबसूरत कोन आहे त यकीनन सुठो जेको पढ़ियल लिखियल तबिको हूंदो उहो अव्हांखे पसंदि कोन कंदो ऐं उहा जेका पज़ीराई बि फॉर शॉर्ट टाइम असां ॾिसंदा आहियूं त काफ़ी सारा अहिड़ा ॻाइणा हूंदा आहिनि जिन जो ख़ैर आवाज़ बि एॾो ख़ासि न हूंदो आहे सिलेक्टेड उन्हनि जी शाइरी बि कोन हूंदी आहे पर उहो फ़न वारे उन अंदाज़ में ॾाढो मशहूरु थी वेंदा आहिनि पर इहा ॻाल्हि त बिल्कुलु वाज़े आहे त उहो टाइम ॾाढो घटि हूंदो आहे उन्हनि जे लाइ उहो लिमिटेड टाइम हूंदो आहे उन्हनि जी पज़ीराईअ जो पर हिकु सुठे ॻाइण वारे जे लाइ हिकु सुठी शाइरी जी जेका सिलेक्शन आहे उहा उनखे हमेशह जे लाइ ॾाढो मुतबर बणाईंदी आहे चवंदा आहिनि न त कुझु शयूं जेको आहे सो ताहयात हूंदियूं आहिनि सो कुझु शाइरियूं कुझु रागियुनि खे ॾाढो ताहयात बणाए छॾींदियूं आहिनि अच्छा जी उनखां अलावा शाइरनि जी ॻाल्हि कईसीं शाइरीअ जी बि ॻाल्हि कईसीं मां पुछणु चाहींदमि त कहिड़नि रागियुनि खे घणो ॿुधंदा आहियो पहिरीं सनम अव्हां खां पुछंदसि ऐं पोइ महक खां पुछंदसि जी मां त घणो करे आपी सनम खे ॿुधंदी आहियां ऐं मैडम आपदा परवीन खे ॿुधंदी आहियां वाह ज़बरदस्त नो डाउट एवरग्रीन ॿई नाला ॾाढा ख़ूबसूरत नाला अव्हां काउंट कया आहिनि महक अव्हां खां बि पुछंदासीं मां बि मैडम आपदा परवीन खे ॿुधंदी आहियां ऐं सनम मारवी त हाणे उस्ताद आहे उनजा बि सॉन्ग ॿुधंदी आहियां ऐं मुंहिंजी जेका फेवरेट आहे उहा फौजिया सोमरो जी जी ज़बरदस्त फौजिया सोमरो झर जंग में जिथे अव्हां हारी नारी और अव्हां किथे ट्रेवल कयो पिया फॉर एग्ज़ाम्पल अव्हां ईअं ई बि किथे गुज़र कंदा हूंदव कंहिं रोड तां ऐं तव्हां जेकॾहिं हुजूम ॾिसो था गाॾियुनि जो त फौजिया सोमरो जो आवाज़ु तव्हांजे कननि ताईं ज़रूरु पवंदो हूंदो सुबुह जे वक़्त में प्रैक्टिस जंहिंखे रियाज़ चइजे थो उहो केतिरो हूंदो आहे बसि सुबुह सां उथंदा आहियूं रियाज़ कंदा आहियूं जेके कलाम थी सघिया कंदा आहियूं बसि इहे ई डेली माना कंदा आहियूं रियाज़ अच्छा ऐं महक अव्हां गॾु कंदा हूंदव या बिल्कुलु गॾु कंदा आहियूं रोज़ जे बुनियाद ते ॾुखियो न लॻंदो आहे माना थी वेंदो आहे टाइम अॻिते पोइ थी वेंदो आहे कॾहिं सवेल उथंदा आहियूं कॾहिं देरि पर मतिलबु प्रैक्टिस हूंदी आहे जी जी सही आवाज़ बि ईअं ई हूंदो आहे न जीअं हिकु ॿार जेकॾहिं कुझु सिखे थो उनजी लर्निंग कंटिन्यूअस आहे त ख़ूबसूरत तरीक़े सां उहो सिखी सघंदो आहे आवाज़ बि ईअं ई आहे न जेकॾहिं उनखे सुहिणो कजे थो प्रैक्टिस कजे थी त उहो ॾींहों ॾींहुं निखिरजंदो वञे थो अञा बहितर थींदो हा बिल्कुलु बिल्कुलु सोशल मीडिया जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं जेके तमामु एप्स आहिनि यूज़ कंदा आहियो अव्हां ॾिसंदा आहियूं अच्छा उहो स्क्रोलिंग हलंदी आहे ऐं प्रॉपर तव्हांजा अकाउंट्स आहिनि अकाउंट्स
ना आहे न असां अकाउंट त हाणे असां यूट्यूब न आहे ठहियल, बाक़ी टिकटॉक जेके आहिनि त हाणे सभई ठाहिनि था, असां बि ठाहींदा आहियूं। ओके, ज़बरदस्त। त मां वहाँ खां कुझु ॿुधंदासीं। हाणे मूंखे न आहे ख़बर तव्हां छा सिलेक्ट कयो आहे अनवर कमरानी जी शायरी। ज़बरदस्त ज़बरदस्त। हा, अवामी शाइरा ॾाढो सुठो शाइर आहे जी। परची जिवें परचावा आखे तमेड़ बिचावा तेडे तडे ते आवा माफी घिना ते काज तू परची जे तू परची परची जिवें परचावा आखे तमेड़ बिचावा तेडे तडे ते आवा माफी घिना ते काज तू परची जे तू परची तू मैं कनु बेजार थी मैं ते सिवा बीमार पी तू मैं कनु बेजार थी मैं ते सिवा बीमार पी कोडो भी कोनी मेडा थी खाम खा तू धारगी तब मैं ते को बख्शावा आखे तमेड़ बिचावा तेडे तडे ते आवा माफी घिना ते कर जे तू परची तन्हाई दे लोका कनो इन शहर दे लोका कनो तन्हाई दे लोका कनो इन शहर दे लोका कनो तन्हाई दे लोका कनो इन शहर दे लोका कनो जिंद छुट पवे मजबूर दी हर शहर दे टोका कनो आखे त फांसी खावा आखे त मेड़ बिचावा तेडे तडे ते आवा माफी घिना ते कण जे तू परची जिवें परचावा आखे तमेड़ बिचावा तेडे तडे ते आवा माफी घिना ते काज तू परची मजबूर में मगरूर तू मजबूरी दा फायदा न घिन मजबूर में मगरूर तू मजबूरी दा फायदा न घिन कतलाम कर कबराणी को हुण बेवफा यारी न छिन कतलाम कर कबराणी को हुण बेवफा यारी न छिन हर हर ते को समझावा आखे तमेड़ बिचावा तेडे तडे ते आवा माफी घिना ते कण जे तू परची जिवें परचावा आखे तमेड़ बिचावा तेडे तडे ते आवा माफी घिना ते कण जे तू परची ज़बरदस्त। अच्छा, मूंखे ईअं पियो लॻे त सराइकी जेको आहे सो उनखे अञा वधीक ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां ॻाए सघो पिया। सराइकी अव्हां जी पंहिंजी ज़ुबान आहे जी। घर में सराइकी ॻाल्हाईंदा आहियो? वाओ, ॾाढी मिठी, ॾाढी सुठी, ॾाढी प्यारी ॿोली आहे। वधीक ॻाल्हायूं था पर फोन कॉल आहे उनखे रिसीव करियूं। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, अव्हांखे भलीकार चऊं था सुबह मेहरान प्रोग्राम में। ऐं जी ही प्रोग्राम भेणवारी खुश आहियो? अल्हम्दुलिल्लाह, आऊं बिल्कुलु ठीकु आहियां। मूं इहो चवणु चाहियो पई त ही प्रोग्राम अव्हांजो पंहिंजो आहे। थैंक यू, तव्हां प्रोग्राम में शामिल थिया आहियो। छा चवणु चाहींदव? नालो ॿुधाइजो ऐं किथां खां ॻाल्हायो पिया इहो ॿुधाइजो। सावण ब्राह्मणी उडेरोलाल स्टेशन खां। जी अदा, छा चवणु चाहींदव? असां चवणु इहो चाहिंदा त असांखे महिरान प्रोग्राम सुठो लॻंदो आहे। असां सुबुह साण महिरान प्रोग्राम ॾाढे शौक़ सां ॾिसंदा आहियूं। थैंक यू। ऐं बहितरीन प्रोग्राम आहे, असांजी सिंध जी सखावत जो प्रोग्राम आहे। थैंक यू सो मच अदा। कुझु ॿुधणु चाहींदव? जी, अॼु असां वटि 2 सिंगर्स मौजूदु आहिनि, तव्हां कुझु ॿुधणु चाहींदव? असांखे सिंगर खां सुठो को गानो ॿुधाईंदा त तव्हांजी महिरबानी थींदी। ठीकु आहे, थैंक यू, ज़रूरु ॿुधाईंदासीं। सिंगर्स मौजूदु हुजनि त पोइ यकीनन असां कुझु न कुझु ॿुधंदासीं। पर पहिरियों वधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़। नंढड़ो ब्रेक आहे, वापसि अची कंटिन्यू कयूं था अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी सुबुह मेहरान ऐं हर ॾींहुं जेको प्रोग्राम कंडक्ट कंदी आहियां त यकीनन काफ़ी सारा टॉपिक्स हूंदा आहिनि जेके माइंड में हूंदा आहिनि पूरे वीक जे लाइ ऐं पोइ टॉपिक सिलेक्ट करे ऐं जेके असांजे गेस्ट हूंदा आहिनि उन्हनि सां उन्हनि जी ज़िंदगी मुतालिक़ त ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं पर स्पेसिफिक हिकिड़ो टॉपिक ज़रूरु हूंदो आहे जंहिं ते मां चाहींदी आहियां त हिकिड़े पॉज़िटिव वे में ही जेका बि ॻाल्हि ॿोल हुजे अव्हां ताईं ख़ूबसूरत अंदाज़ में पहुची सघे। जॾहिं सिंगर्स प्रोग्राम में मौजूदु हूंदा आहिनि त चयो वेंदो आहे त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे ऐं जॾहिं असांजे प्रोग्राम में सिर्फ़ु सिंगर्स मौजूदु हूंदा आहिनि त पोइ प्रोग्राम ॾाढो लाइट थी वेंदो आहे। उन्हनि जी ज़िंदगी मुतालिक़ ॻाल्हि ॿोल हलंदी आहे उन्हनि जो कमु उन्हनि जो एक्सपीरियंस उन्हनि जी लर्निंग उन्हनि जा उस्ताद ऐं जंहिं अंदाज़ में हू जेको आहे सो मौसीक़ी खे ॾिसनि था उन बाबति ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं ऐं गॾो गॾु ॿुधंदा बि आहियूं। सो अॼु ॿुधूं बि था ख़ूबसूरत कलाम ऐं ॻाल्हियूं खोड़ सारियूं सनम जूं बि ॿुधूं पिया महक जूं बि ॿुधूं पिया। अच्छा मूं सनम खां पुछो त ईअं थींदो आहे न त काफ़ी अहिड़ा असां सिंगर्स ॾिसंदा आहियूं या ऑन टेलीविज़न मीडिया असां अहिड़ा काफ़ी सारा माण्हू ॾिसंदा आहियूं जेके हक़ीक़त में जिन जो जेको नालो हूंदो आहे उहो ॿियो हूंदो आहे पोइ फील्ड में अची करे उहो नालो चेंज कंदा आहिनि। काफ़ी सारा रीज़न्स थी सघनि था माण्हू चेंज कंदा आहिनि नालो। त मूं सनम खे चयो त नालो सनम आहे या जेको आहे सो नालो चेंज कयो आहे त मूंखे सनम चयो त मुंहिंजो नालो सनम ई आहे पर सनम मारवी पाण जेको आहे सो मूंखे मारवी जो लक़ब ॾिनो ऐं महक जो नालो महक ई आहे मारवी जो लक़ब मिलियो ऐं ॿई भेणूं आहिनि त सनम मारवी महक मारवी ॿिन्हिनि जी जेका जोड़ी आहे उहा ॾाढी ख़ूबसूरत आहे। ईअं हूंदो आहे त ड्रेस जेका तव्हां वेयर कयो मतिलबु अॼु जेका तव्हांखे ड्रेस पातल आहे कलर सिमिलर आहे मिलंदड़ जुलंदड़ रंग आहे ईअं डिसाइड कंदा आहियो त जेका ड्रेस पाइणी आहे त ॿई हिकु जहिड़ी पायूं? जी बिल्कुलु। असां वटि हू ग्रुप आहे न 3 भेणूं जेको ॻाईंदियूं आहिनि सनम मारवी ग्रुप शायदि है न फिज़ा मारवी ग्रुप हा फिज़ा मारवी ग्रुप हुननि जो ॾिसो हिकिड़ो पंहिंजो थरी लिबास आहे उन्हनि जो हिकिड़ी ड्रेसिंग कोड हूंदो आहे न त ॾाढियूं ख़ूबसूरत लॻंदियूं आहिनि 3 भेनरूं। अव्हां जो डिसाइड थियल हूंदो आहे त हिकु जहिड़ा कपिड़ा पाइणा आहिनि? जी जी हिकु जहिड़ा वठंदा आहियूं पर कॾहिं कॾहिं मार्केट में हिकु जहिड़ो न मिलंदो आहे त पोइ मजबूरन मट सट पाईंदा आहियूं। अच्छा जी ज़बरदस्त। ऐं कुझु ॿुधाइणु चाहींदव? जी बिल्कुलु। ओके छा ॿुधाईंदव? हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो। वाओ ज़बरदस्त। हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आ माण्हुनि में हिकु माण्हू सॼी महफ़िल जो आहे राणो जंहिंखे मोहीड़े जो दाणो जंहिंखे ॼाणो त सभु सुञाणो जंहिंजी अखियुनि आ कोठो सो मूंखे आ मिठो जंहिंजी अखियुनि आ कोठो सो मूंखे आ मिठो। हिकिड़ो माण्हू आ मोतीअ दाणो आ हिकिड़ो माण्हू आ मोतीअ दाणो आ हू साम्हूं वेठल आहे पर मुंहिंजो कातिल आहे हू साम्हूं वेठल आहे पर मुंहिंजो कातिल आहे हू सभु जो ॼातल आहे पर मूं वटि फाथल आहे जंहिंजी अखियुनि आ कोठो सो मूंखे आ मिठो जंहिंजी अखियुनि आ कोठो सो मूंखे आ मिठो। हिकिड़ो माण्हू आ मोतीअ दाणो आ हिकिड़ो माण्हू आ मोतीअ दाणो आ मूं सिंध ॾिठी आ सारी आ सूरत हुन जी प्यारी मूं सिंध ॾिठी आ सारी आ सूरत हुन जी प्यारी मूं जान उन्हीअ तां वारी आ जंहिंसां मुंहिंजी यारी जंहिंजी अखियुनि आ कोठो सो मूंखे आ मिठो जंहिंजी अखियुनि आ कोठो सो मूंखे आ मिठो। हिकिड़ो माण्हू आ मोतीअ दाणो आ हिकिड़ो माण्हू आ मोतीअ दाणो आ चवे न्याज़ पिता फी जानी आ जंहिंजी मस्त जवानी चवे न्याज़ पिता फी जानी आ जंहिंजी मस्त जवानी जंहिंखे जो
चवे न्याज़ पिता पी जानी आज जी मस्त जवानी जेके जोड़ो आजा पानी जेके तेरे जी खास निशानी जिंजे अखिन आ कुठो सो मुखे आ मिठो जिंजी अखिन आ कुठो सो मुखे आ मिठो हिकड़ो माण्हू आ मोतीअ दाणो आ हिकड़ो माण्हू आ मोतीअ दाणो आ माण्हुनि में हिकु माण्हू सच में फिल जो आराणो जेके मोहीड़े जो दाणो जेके ॼाणो त सभु सुञाणो जिंजी अखिन आ कुठो सो मुखे आ मिठो जिंजी अखिन आ कुठो सो मुखे आ मिठो हिकड़ो माण्हू आ मोतीअ दाणो आ। थोरो थोरो विच में गैप अचे पियो बट इट्स नाइस ॾाढो सुठो सुठो आवाज़ु आहे तव्हांजो ऐं मां सम्झी सघां थी त आराम आराम सां असां कंहिं बि फील्ड में हुजूं त उनखे प्रैक्टिस जॾहिं उन शइ खे प्रैक्टिस में आणियूं था त पोइ उहा शइ जेको आहे न असांजे लाइ बि ख़ूबसूरत बणिजी वेंदी आहे। मां ज़रूरु इहो पुछणु चाहींदसि त ॿई सिस्टर्स आहियो ऐं चवंदा आहिनि त घर में माना भेणूं हुजनि त थी वेंदो आहे कॾहिं कॾहिं झगड़ो बि थींदो आहे भेणनि में अवां ॿिन्हिनि जी कोऑर्डिनेशन कीअं हूंदी आहे पाण में फ्रेंड्स वांगुरु रहंदा आहियो या थोरो झगड़ो बि थी वेंदो आहे वरी जल्दी सां ठही वेंदा आहियो? हा ईअं थींदो आहे केॾी महिल विढ़ंदा आहियूं केॾी महिल ठहंदा आहियूं थोरी थोरी ॻाल्हियुनि ते ईअं थींदो आहे। हा भेणूं त ईअं ई हूंदा आहियूं न माना ख़बर कोन पवंदी आहे ओॾी महिल विड़ी पवंदा आहियूं वरी विसरी वेंदी आहे सभु कुझु विसरी वेंदा वरी ओॾी महिल ठही वेंदा आहियूं। घर में कीअं हूंदा आहियो मतिलबु कमकार सभु करणा हूंदा न घर में त घर खे बि त टाइम ॾियणो हूंदो न सो पहिरीं मां सनम खां पुछणु चाहींदमि। जी बिल्कुलु घर खे बि टाइम ॾींदा आहियूं वरी जेॾी महिल फारिग थींदा आहियूं त सॉन्ग वग़ैरह लिखंदा आहियूं कुझु यादि कंदा आहियूं। अच्छा ईअं वक़्तु गुज़री वेंदो आहे। सही सही ऐं कमकार में थींदो आहे त मां नथी कयां महक तोखे करिणो आहे महक मूंखे न करिणो सनम खे करिणो आहे इहो कीअं हूंदो आहे सिस्टम? बिल्कुलु ईअं थींदो आहे चिड़ी पवंदा मां चवंदी आहियां ही करे ही चवंदी न तूं कर ईअं थींदो आहे। अच्छा जी उहो ई त भई ॿ जॾहिं सिस्टर्स ॿई भेणूं आहियो टे भेणूं आहियो केतिरियूं आहियो? 3 भेणियूं आहियूं। 3 उहा नंढड़ी साम्हूं जेका वेठल आहे न कैमरा जे पोयां हिकिड़ी नंढड़ी उन्हनि जी भेण उहा साम्हूं खां वेठी आहे मुंहिंजे ऐं उनखे ॻाइण जो शौक़ु आहे? हा शौक़ु अथसि। नालो छा अथसि? मारवी नालो अथसि। हुनजो बि हुनजो रियली बचपन खां वठी मारवी आहे। ओके मूंखे लॻे थो त मुंहिंजी अम्मी खे माना शौक़ु हूंदो न त मुंहिंजूं न्याणियूं कुझु कनि त पोइ नाला बि अम्मी सिलेक्टेड हूअं ई रखिया आहिनि। घणो शौक़ु अम्मी खे हुयो अव्हांखे पाण खे ॻाइण जो शौक़ु हुयो? यस तव्हां खां पुछंदमि महक। अम्मी खे त उनखे बि बचपन खां वठी मतिलबु शौक़ु हुयो पर मां जॾहिं नंढी हुयसि त मूं वटि हिकिड़ी नंढड़ी मोबाइल हुई उन में फौजिया जा सॉन्ग हूंदा हुया मां उन्हनि खे ॿुधी करे मतिलबु ॻाईंदी हुयसि ईअं घर में ख़बर त न हुई त मां हाणे सिंगर थींदमि पर माना उन्हनि खे ॻाईंदी हुयमि। त अम्मी खे हूंदो न त मूंखे पंहिंजी नियाणियुनि खे कढणो आहे कंहिं फील्ड में अॻियां त ही आइडिया कंहिंजो हुयो अम्मा जो हुयो? जी बिल्कुलु अम्मी। ऐं अव्हां चओ त हा पोइ ॻाईंदासीं पर्टिकुलर कंहिंखां सिखिया वरिती आहे माना हिकिड़ो सही तरीक़े सां को त उस्ताद हूंदो न महक? ईअं त हाणे तव्हांखे ॿुधायो सवेर बि त उस्ताद उहो हूंदो आहे जेको सिखिया बि ॾे ऐं का मतिलबु लालच न रखे उहो हूंदो आहे उस्ताद। बिल्कुलु हाणे जेके मां कीअं चवां त न आराम सां रिलैक्स थी ॻाल्हि करे सघो था सही अंदाज़ में। असां बसि गानो ॿुधाए त हुनखे पंहिंजे मन में उस्ताद करे छॾियो उस्ताद असांजी सनम मारवी बाक़ी जेको आहे सो ॻाइण वग़ैरह जेका आहिनि साज़ वग़ैरह त उहे असां कंदा आहियूं पेमेंट सही। पोइ हाणे सोचियो आहे त को अहिड़ो उस्ताद ॻोल्हणु खपे अदी सनम त नो डाउट उनजो त हिकिड़ो पंहिंजो हिन टाइम में त हुनजो हिकिड़ो मक़ाम जुड़ी चुको आहे न ऐं लाहौर में बि पाण रहे थी उनखां त एतिरो टाइम न वठी सघिबो त सोचंदा आहियो कॾहिं त यार हिकिड़ो सुठो उस्ताद मिली वञे जंहिंखां सही तरीक़े सां सिखजे ईअं थींदो आहे ज़हन में? पर हिनमहिल ताईं अहिड़ो उस्ताद न मिलियो आहे। ओके सो हीउ जेको प्रोग्राम आहे अॻियां ताईं जिथे जिथे बि असांजो प्रोग्राम ॾिठो वञे पियो तव्हां हिन वक़्तु सनम बि मौजूदु आहे असां वटि सनम मारवी महक मारवी त हुननि जूं ॻाल्हियूं अवां ॿुधो पिया सो कोई जेकॾहिं ख़ूबसूरत उस्ताद जेको सेखारणु चाहींदो अवां सां कोऑर्डिनेशन में कोई बि ॾिसो त अची बि सघे थो न। हीउ जेको सुबुह महिराण जो प्लेटफॉर्म आहे इहो सनम एंड महक सां मां ज़रूरु इहा ॻाल्हि वंड करणु चाहींदमि। इन जे लाइ बि सुठो हूंदो आहे त हिन मंच ते हमेशह न्यू टैलेंट खे जॻह मिली आहे। हिते हमेशह न्यू कमर्स ईंदा आहिनि
ही उन्हनि जे लाइ सिख्या घर आहे, ही उन्हनि जो फर्स्ट स्टेप आहे, ही उन्हनि जो फर्स्ट स्टेज आहे, ही उन्हनि जे लाइ फर्स्ट स्क्रीन हूंदी आहे। ऐं हिते सिखी करे उन खां पोइ काफ़ी यंगस्टर्स अॻियां वधिया आहिनि, काफ़ी चैनल्स ताईं अॻियां पहुता आहिनि। वधीक ॻाल्हि ॿोल्हि सिलसिले खे नाज़रीन असां जारी रखूं था, पर वधूं था न्यूज़ ब्रेक जी तरफ़, न्यूज़ ॿुधूं था, पोइ वापसि अचूं था ऐं कंटिन्यू कयूं था पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भली कार चवां थी सुबुह मेहरान प्रोग्राम में वेस्ट इंडीज़ एंड पाकिस्तान। यस जी, वेस्ट इंडीज़ ऐं पाकिस्तान जी जेकॾहिं ॻाल्हि कजे थी त ज़बरदस्त टेस्ट मैच तव्हां ॾिठो ऐं आई न्यू इट, त मां ॼाणा थी ऐं सभु जेके बि क्रिकेट लवर्स आहियो ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां इंजॉय कंदा आहियो ऐं मेहरान टेलीविज़न ते अपडेट्स मूंखे मिलंदियूं रहंदियूं आहिनि। उहो सुबुह मेहरान प्रोग्राम हुजे या स्पेसिफिक स्पोर्ट्स जो प्रोग्राम हुजे। सो SM नदीम साहब असां सां गॾु मौजूद आहिनि प्रोग्राम में लाइव कॉल ते, हिन वक्त असां सां गॾु कनेक्टेड आहिनि। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, मैं आपको वेलकम कहती हूँ सुबह मेहरान प्रोग्राम में। कैसे हैं आप? ठीक हैं? अल्लाह का शुक्र है, बहुत शुक्रिया आपका लाइन लेने पर। जी, आई एम वेरी मच थैंकफुल टू यू कि आप हमें टाइम देते हैं। आप अगर यहाँ हैदराबाद में मौजूद नहीं होते तो भी फ़ोन कॉल पे कनेक्ट हो जाते हैं। असम नदीम साहब, अगर हम बात करें वेस्ट इंडीज़ की और पाकिस्तान की, पाकिस्तान क्रिकेट टेस्ट मैच की, तो मैं अपडेट्स आपसे लेना चाहूँगी। हाँ बिल्कुल, देखें 2 मैचों की सीरीज है ये। पहला टेस्ट तो ये वो तीसरे दिन ही ख़त्म हो गया असल में, और पाकिस्तान की जीत पर ख़त्म हुआ। जीत तो खैर सबको चाहिए होती है और पाकिस्तान जीत भी गया, इसके लिए सबको मुबारकबाद। लेकिन मैं थोड़ा सा, मेरा कंसर्न है इस हवाले से कि जो पिच बनाई गई है वहाँ पर, वो बहुत ज़्यादा जो है स्पिनिंग ट्रैक है, जिसकी वजह से देखें क्या होता है कि क्रिकेट जो है वो अब ये 5 दिन का खेल होता है और बैट्समैनों के लिए इतनी प्रॉब्लम थी कि दोनों टीमों ने मेरे ख्याल से 150 रन किए दूसरी इनिंग में, और उससे पहले पाकिस्तान ने जो है 250 रन किए थे। तो वेस्ट इंडीज की टीम आई हुई थी, आपको चाहिए था कि थोड़ा सपोर्टिंग ट्रैक बनाते हैं जिसमें फास्ट बॉलर, बैट्समैन और बॉलर तीनों को जो है ना वो इसमें सपोर्ट मिलती है। तो मुझे नहीं पता कि अब इस जो क्या वजूहत रही इस किस्म की पिच बनाने की। देखिए, जीत ही सब कुछ नहीं होता है, एक अच्छा खेल खेलकर और मुकाबला करके जीतना जो है ना वो फायदेमंद होता है। तो PCB को चाहिए कि नेक्स्ट जो टेस्ट मैच होने वाला है उसके लिए अच्छी पिच बनाए ताकि जो है वो अच्छी क्रिकेट देखने को मिले। लेकिन उसके साथ साथ ये है कि अभी चैंपियंस ट्रॉफी है और आने वाला इवेंट जो है पाकिस्तान में होना है वो, ठीक है ना, उसकी भी तैयारियां जारी हो सारी हैं। स्टेडियम रेनोवेट हुए हैं। और वेस्ट इंडीज़ की जो आपने बात की, तो वेस्ट इंडीज़ के सिर्फ 2 टेस्ट हैं, उसके बाद ये टीम चली जाएगी यहाँ से। उसके बाद जो है फिर एक 3 मुल्क की जो है वो टूर्नामेंट है, जिसमें पाकिस्तान, न्यूजीलैंड और साउथ अफ्रीका जो है वो मध्य मुकाबले होंगे ये चैंपियंस ट्रॉफी से पहले। और चैंपियंस ट्रॉफी जो है वो फरवरी में शुरू होनी है। उसमें जो 8 दुनिया के जो टॉप के कंट्रीज हैं, जो टॉप रैंकिंग में 8 वो मुल्क जो हिस्सा ले रहे हैं, जिसमें पाकिस्तान है, इंग्लैंड, इंडिया, श्रीलंका, और सॉरी श्रीलंका नहीं है उसमें, ये साउथ अफ्रीका और अफगानिस्तान, बांग्लादेश, ये कंट्रीज उसमें शामिल हैं। और ये अगर इवेंट जो इंडिया और पाकिस्तान के जो मैचेज हैं उसमें जो पाकिस्तान का मैच इंडिया से अगर होता है तो वो जाके पाकिस्तान जो है वो दुबई में खेलेगा, और अगर इंडिया फाइनल में पहुंचता है या सेमीफाइनल, वो भी फिर दुबई में होंगे। बाकी तमाम मैचेज जो है वो पाकिस्तान में होने, तो उसके सिलसिले में बड़ी तैयारियां जोरों शोर से जारी हो सारी हैं। और अभी मैं एक और चीज़ बता दूं, ये तो हमारे जो वो क्रिकेट के हवाले से थी, सिंध गवर्नमेंट ने जो है बीच गेम्स भी जो है मुनक्किद ये कराची के अंदर बीच गेम और स्पेशल बच्चों के लिए जो है मुकाबले, तो कह रही हैं आप? जी हाँ। हाँ, तो वो जो है वो भी एक खुशाइन अमल है कि जो स्पेशल बच्चों के लिए मुकाबले मुनक्किद किए गए और बीच गेम्स हो रहे हैं। स्पोर्ट्स डिपार्टमेंट भी काफ़ी एक्टिव हुआ है इस हवाले से, और काफ़ी एक्टिविटीज़ जो नज़र आ रही हैं। पिछले दिनों में कोई एक्टिविटीज़ नहीं थी, जो इस दफ़ा जो नज़र आ रही है वो मुख्तलिफ हटकर जो है वो हर महीने में कोई ना कोई एक्टिविटी जो है मुख्तलिफ इजला में नज़र आती है। तो इसमें भी जो है वो सिंध गवर्नमेंट और स्पोर्ट्स डिपार्टमेंट को जो वो क्रेडिट जाता है। अभी तक जी ओके जी जनाब SM नदीम साहब, मैं ये पूछना चाह रही थी, लाइक एक्टिविटीज़ होती हैं, डिपार्टमेंट हमारा एक्टिव है, ये खुशाइंद बात है, नो डाउट। पाकिस्तान में टेस्ट मैचेस हो रहे हैं, आप कितना खुश हैं इससे?
और क्या समझते हैं, आपकी प्रेडिक्शन क्या है कि आगे क्या होगा? इन दोनों चीज़ों को आप थोड़ा एक्सप्लेन कीजिएगा ताकि हम फिर आगे बढ़ें। हाँ देखिए, ये जो मैचेस का होना किसी भी मुल्क के अंदर, इसका मकसद है कि इसमें क्या आपके कंट्री के अंदर जो है वो अमन और अमान की सूरत हाल बेहतर है, एवरीथिंग इज गोइंग ऑन स्मूथली। अब हमारे यहाँ पिछले दिनों क्या था कि इंडिया जो है वो उसका थोड़ा सा इन्फ्लुएंस रहता है, और फिर उसकी वजह से क्या होता है कि जो छोटे क्रिकेट बोर्ड है वो जो है वो इंडिया की बात मानते हैं और यहाँ पे आने से खेलने से कतराते हैं। ठीक है ना, आपने देखा होगा कि इंडिया ने अभी तक जो है वो एक मतलब मैं उसको हठधर्मी ही कहूंगा कि वो ना तो कोई बायलैटरल सीरीज खेलना चाहता है पाकिस्तान से, और ना पाकिस्तान आना चाहता है, और ना वो इंडिया में बुलाना चाहता है। असल में उसकी सबसे बड़ी वजूहत क्या है कि आप देखेंगे आईपीएल में दुनिया के तमाम प्लेयर्स खेलते हैं, इंडियन प्रीमियर लीग में वो पाकिस्तानी जो प्लेयर्स थे शुरू की 1-2 लीग में एडिशन में आए और उसके बाद उन्होंने जो उनको जो वो बाहर कर दिया। उसकी वजह क्या है कि आईपीएल एक ग्लोबल लीग है और उसमें पैसे की भरमार होती है, तो वो हमें जो वो पाकिस्तान को मकसद फाइनेंशियली तौर पे या सियासी तौर पे मुस्तहकम होना होते हुए देखना नहीं चाहते हैं। इस वजह से ना वो कोई सीरीज खेलते हैं, और फिर उनकी आवाम का जो रिएक्शन होता है हारने के बाद, हमारे यहाँ तो चले फिर भी थोड़ा बहुत होता है, वहाँ पे जो इंडिया की अगर टीम हार जाती है किसी मैच में तो बहुत ज्यादा वो उनके जो प्लेयर होते हैं हीरो से जीरो हो जाते हैं। तो ये उसी सिलसिले में था, पर अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान ने उसको सरवाइव किया और आहिस्ता आहिस्ता जो है पहले तो पाकिस्तान ने PSL के मैचेस यहाँ पर करवाए, फिर मुख्तलिफ टीमों को, तो अब तमाम टीमें पाकिस्तान आई हैं, सिर्फ इंडिया के अलावा। बाकी तो आप देखेंगे साउथ अफ्रीका, ऑस्ट्रेलिया, इंग्लैंड, बांग्लादेश, ये तमाम टीमें, न्यूजीलैंड, ये तमाम टीमें पाकिस्तान खेल कर गई हैं, और पाकिस्तान एक सेफ कंट्री है, उन्होंने भी मैसेज दिया ये जाकर, और उसी सिलसिले में ये चैंपियंस ट्रॉफी यहाँ पर हो रही है पाकिस्तान के अंदर। ओके जी, फाइन, थैंक यू सो मच SM नदीम साहब। मैंने प्रेडिक्शन का भी पूछा आपसे कि आप क्या प्रेडिक्ट मैं बता देता हूँ आपको कि जो चैंपियंस ट्रॉफी, ये तो टेस्ट सीरीज तो जो है वो पाकिस्तान जो है वो जीत जाएगा इजीली, क्योंकि पाकिस्तान के स्पिनर जो है वही डोमिनेट कर रहे हैं। नोमान अली और साजिद खान और अबरार अहमद, इन तीनों ने पहले इनिंग में भी विकेट ली थी और दूसरी इनिंग में भी। और अब जो आप चैंपियंस ट्रॉफी की बात करती हैं तो मैं उसमें पाकिस्तान को हॉट फेवरेट करार दूंगा। जो भी पाकिस्तान की टीम इस वक्त परफॉर्म कर रही है वनडे के पॉइंट ऑफ व्यू से, पाकिस्तान, इंडिया, न्यूजीलैंड और इंग्लैंड, ये 4 टीमें जो है सेमीफाइनल के लिए क्वालिफाई करेंगे। अगर कोई अपसेट होता है तो फिर ऑस्ट्रेलिया जो है उसको इन करता हूँ। ओके जी, SM नदीम साहब, हम जो है वो पाकिस्तानी फास्ट बॉलर्स की भी बात करेंगे, जिसमें साजिद खान हैं, नोमान अली हैं, बाबर हैं। क्या समझते हैं आप, कितना मुतमईन हैं इन तीनों से? देखिए, ये नो डाउट बॉलर अच्छे हैं, पर इनको थोड़ा लेट टाइम मिला है। ये हमारी स्पिन अटैक जो है वो बेहतरीन जो है वो इस वक्त चल रहा है। आप देखेंगे जो इंग्लैंड के अगेंस्ट जो टेस्ट सीरीज हुई उसमें इन दोनों बॉलर ने, नोमान और साजिद खान ने जो है वो डोमिनेट किया, और 20-20 विकेटें हासिल की इन्होंने टेस्ट मैचेज में। और ऐसे ही जो है अब ये वेस्ट इंडीज के अगेंस्ट भी अबरार भी हैं उसमें शामिल, तो ये 3 ही बॉलर डोमिनेट कर रहे हैं। लेकिन अबरार को अगर छोड़ दें और बाकी ये 2 साजिद खान और नोमान अली, इनका हमें जो है रिप्लेसमेंट भी ढूंढना होगा, इनका सब्स्टिट्यूट, क्योंकि ये exactly. 2-4 साल ही क्रिकेट खेल पाएंगे। जी, थैंक यू सो मच। मैं एक सवाल और करूं अगर आपके पास टाइम हो तो? मेरे पास टाइम है जी। मैं SM नदीम साहब आपसे क्रिकेट के अलावा भी जो तमाम गेम्स हैं उनके हवाले से पूछना चाहूंगी। क्या अपडेट्स हैं, क्या चल रहा है स्पोर्ट्स के मैदान में और स्पोर्ट्स की दुनिया में, कहना चाहिए मुझे? हाँ, अभी आजकल तो जो मैं देख रहा हूँ कि जैसे स्पोर्ट्स डिपार्टमेंट में, स्पोर्ट्स एंड यूथ अफेयर्स डिपार्टमेंट, वो मोहम्मद बख्श महर साहब की सरबराही में काफी एक्टिव हुआ है। उसमें जो 30 अजला हैं सिंध के, उनमें भी मुख्तलिफ एक्टिविटीज जो है वो देखने में आई हैं। लेकिन होने से होना बेहतर है। ठीक है, फर्स्ट टाइम हो रहा है, वो काफी अर्से बाद हो रहा है, 6-7 साल बाद मैंने देखा है कि तमाम डिस्ट्रिक्ट में इजलाम में एक साथ जो है कोई ना कोई एक्टिविटी हुई, जैसे विंटर कैंप लगाए गए, मुख्तलिफ खेलों के मुकाबले मुनक्किद किए गए, तो उनमें बच्चों को इंगेज किया गया छुट्टियों के अंदर भी और उसके बाद भी, तो ये एक अच्छी बात है। अब आने वाले वक्तों में इसमें बेहतरी आनी चाहिए, ये लाजमी उनसर है कि आप बेहतरी लाएंगे तो फिर हम जो है अप्रिशिएट भी करेंगे और कहेंगे कि भाई अच्छा हुआ। अगर उसी डगर पर और उसी तरीके से होगा तो फिर ये थोड़ा मुश्किल हो जाएगा, क्योंकि बच्चों को फैसिलिटेट करना जो है वो गवर्नमेंट की जिम्मेदारी भी है। और काफी जिला तो ऐसे हैं जहाँ पर ग्राउंड नहीं है, ठीक है ना, जहाँ ग्राउंड की किल्लत है, ग्राउंड खेलने के मौजूद नहीं है, जिसकी वजह से प्रॉब्लम होती है, तो फिर वो बच्चे भी सर्वाइव करते हैं। तो हमारे यहाँ टैलेंट की कमी नहीं है, टैलेंट बहुत है,
लेकिन उनको एक प्लेटफॉर्म देना, फैसिलिटेट करना, ये हमारी प्राइम ड्यूटी है। और अगर हम ये करते हैं तो आपको थैंक यू जनाब, थैंक यू एसएम नदीम साहब, बहुत शुक्रिया, आपने टाइम दिया और इतने अच्छे तरीके से आपने अपडेट किया हमें, हमारे तमाम व्यूवर्स को। और नो डाउट मुझे ये कहने में मैं नहीं समझती ये कोई बढ़ाई है, आप हमारी टीम के एक मेंबर हैं और हमेशा आपने बहुत खूबसूरत तरीके से निभाया है। लास्ट में मैं आपका छोटा सा जो है वो मैसेज लेना चाहूंगी जी, क्या मैसेज होगा आपका? मेरा मैसेज यही है कि देखें, हम लोग जो भी करें पॉजिटिव होकर करें, पॉजिटिविटी का अंतर रखें। अच्छाई और बुराई हर जगह होती है। और देखें, हर सिक्के के दो पहलू होते हैं, एक नेगेटिव है और एक पॉजिटिव है। अगर आप पॉजिटिव रहेंगे तो इंशाल्लाह आपको सक्सेस मिलेगी और आपकी जो है वो अपनी लाइफ भी अच्छी गुजरेगी। थैंक यू जनाब, थैंक यू। बहुत खूबसूरत बात की आपने कि हिकु हिकु सिके जा ॿ रुख हूंदा आहिनि। मुंहिंजे ख्याल सां इंट्रो अॼु जो इन तरह हुयो त असांखे ॿ साइड्स ज़रूरु मिलंदा आहिनि, हिकिड़ो सुठो हूंदो आहे, हिकिड़ो यकीनन नेगेटिव थिए थो। यकीनन असां इन ॻाल्हि खे पाण सभु ॼाणूं था, इन ॻाल्हि खे को बि मञण खां मां सम्झां थी त इनकारी कोन हूंदो त अव्हां जेसीं ताईं पाण पॉज़िटिव नथा रहो, अव्हां जेसीं ताईं पॉज़िटिव पाथ ते पंहिंजो पॉज़िटिव वे सां पंहिंजो कमु कंदा रहो था त पोइ ही जेका नेगेटिविटी आहे उहो तव्हांखे घणो अट्रैक्ट कोन कंदी आहे। असां वटि सनम मारवी ऐं महक मारवी असां सां गॾु ॿई मौजूदु आहिनि। सो क्रिकेट जे हवाले सां अक्सर प्रोग्राम में असां ऐड कंदा आहियूं। अव्हां इंट्रस्टेड हूंदा आहियो, क्रिकेट ॾिसंदा आहियो? न ॾिसंदा आहियो त पोइ माना ही जेका बि असां कचहरी कई आहे तव्हांखे ॾाढी बोरिंग लॻी हूंदी। सॉरी फॉर दैट, पर असां जेको आहे सो ॿुधंदासीं। गुज छा ॿुधाईंदव? तव्हांखे सॉन्ग ॿुधाईंदासीं जी। ओके, ज़बरदस्त। हो तुंहिंजे कूड़न कूड़न वाइदन ते, हो तुंहिंजे कूड़न कूड़न वाइदन ते एतबार कयम एतबार कयम, छो प्यार कयम छो प्यार कयम तुंहिंजे कूड़न कूड़न वाइदन ते। हो तुंहिंजी सूंह ॾिसी तुंहिंजी सूंह ॾिसी मां पियसि भुलिजी मां पियसि भुलिजी, तोखे यार कयम तोखे यार कयम, छो प्यार कयम छो प्यार कयम तुंहिंजे कूड़न कूड़न वाइदन ते। वाए वाइदो करे तूं यार जिथे आए की न उते आए की न उते, इंतजार कयम छो प्यार कयम छो प्यार कयम तुंहिंजे कूड़न कूड़न वाइदन ते। चवे साॻी मूंखे आसिक लॻी, तोखे नाज़ हुस्न ते ॾाढी मगी, तोखे नाज़ हुस्न ते ॾाढी मगी, वीचार कयम छो प्यार कयम छो प्यार कयम तुंहिंजे कूड़न कूड़न वाइदन ते। हो तुंहिंजे कूड़न कूड़न वाइदन ते। ज़बरदस्त ज़बरदस्त। हींअर तव्हां वधीक एनर्जी सां निभाइण जी कोशिशि कई आहे। हींअर विच में इहो गैप एॾो फील कोन थियो। ऐं घर में जॾहिं मौजूदु हूंदा आहियो, घर में जॾहिं ॻाईंदा आहियो त रूम खे बंदि करे ऐं प्रॉपर तरीक़े सां ॻाइणो हूंदो आहे, या उहो टाइम बि कढंदा हूंदव यकीनन, ऐं गॾो गॾु कमकार में बि ॻाईंदा हूंदव, ईअं हूंदो? जी जी, कमकार कंदे बि ॻाईंदा आहियूं। जंहिं महिल फारिग हूंदा आहियूं त रूम बंदि करे पोइ बि रिहर्सल कंदा आहियूं। सही, काॾे वञिणो हूंदो आहे, इन्विटेशन हूंदो आहे, या अव्हांखे ॻाइणो हूंदो आहे त हिकु ॾींहुं अॻु में प्रैक्टिस हूंदी आहे या उन ॾींहुं ई घणी प्रैक्टिस कंदा आहियो? प्रैक्टिस त रोज़ कंदा आहियूं, त इन जी वजह सां कुझु कलाम यादि हूंदा आहिनि, कुझु वरी जेके नवां लिखंदा आहियूं त उन्हनि ते वरी थोरो ज़्यादा माना ध्यानु ॾींदा आहियूं। वाह, ज़बरदस्त। ब्रेक जी तरफ़ वधिणो आहे, शाही जो वक़्तु थी वियो आहे, शाही पटियूं था ऐं वरी पोइ पंहिंजे प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। ॾिसंदा रहिजो सुबह मेहरान।
तमाम व्यूवर्स के ॿीहर ऐं मुंहिंजे पंहिंजे प्रोग्राम सुबह मेहरान में भलीकार चवां थी क्रिकेट जे हवाले सां ताईं अपडेट्स असां पहुचाइण जी कोशिशि कईसीं। SM नदीम साहब ही इज़ अ वेरी एक्सपर्ट पर्सन इन स्पोर्ट्स जेके पाण जेको आहे सो अपडेट रहंदा आहिनि। जॾहिं यकीनन हिकिड़ो पर्सन फील्ड में इन्वॉल्व आहे त हू अपडेट रहंदो आहे ऐं प्रोग्राम में जॾहिं बि असां अपडेट्स शेयर कंदो आहे त बिल्कुलु करेक्ट उहा इंफॉर्मेशन अवां ताईं पहुचंदी आहे। हमेशह इन प्रोग्राम में इन सेगमेंट खे मां चवां, इन पार्ट खे मां चवां जेको स्पोर्ट्स वारो असां ऐड कंदा आहियूं, तव्हां हमेशह इनखे पसंदि कंदा आहियो। सो इहो रीज़न आहे त हिन स्पोर्ट्स वारे पार्ट खे प्रोग्राम में रखंदा आहियूं ऐं अपकमिंग जेके बि अपडेट्स आहिनि उहे तव्हां ताईं असां पहुचाईंदासीं पंहिंजे प्रोग्राम जे थ्रू सुबुह मेहरान जी स्क्रीन जे ज़रिए। ऐं हिन तरफ़ सनम मारवी असां सां गॾु मौजूदु आहे ऐं असां सां गॾु मौजूदु आहे महक मारवी। सो अव्हां खां असां में पहिरियों ॿुधंदासीं जेका सिलेक्शन आहे अव्हां जी ऐं पोइ पाण खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं। जी घुमन सोना सिंगार करे, घुमन सोना सिंगार करे, सुरीला संद तुंहिंजा विथिरा ॾंद तुंहिंजा मूंखे यार मारन था। घुमन सोना सिंगार करे, अखड़ियो तुंहिंजो बरन मशाला, अखड़ियो तुंहिंजो शराब जा प्याला, देगू भरे पुर त्यार करे, देगू भरे पुर त्यार करे, सुरीला संद तुंहिंजा विथिरा ॾंद तुंहिंजा मूंखे यार मारन था। घुमन सोना सिंगार करे, नाज़ तुझे सा नाज़ के बेजो, पुजदो कीन अंदाज़ के बेजो, अखड़ियूं खड़ी तलवार करे, अखड़ियूं खड़ी तलवार करे, सुरीला संद तुंहिंजा विथिरा ॾंद तुंहिंजा मूंखे यार मारन था। घुमन सोना सिंगार करे, लोड तलालण लख लहे थी, आशिक के यार कुहे थी, कुहन इए तू कतार करे, कुहन इए तू कतार करे, सुरीला संद तुंहिंजा विथिरा ॾंद तुंहिंजा मूंखे यार मारन था। घुमन सोना सिंगार करे, शाम सवेरे ईंदो माया, हितड़े अली गुल बीहंदो माया, वींदो आहियां दीदार करे, वींदो आहियां दीदार करे, सुरीला संद तुंहिंजा विथिरा ॾंद तुंहिंजा मूंखे यार मारन था। घुमन सोना सिंगार करे। ज़बरदस्त ख़ूबसूरत आवाज़ ऐं कोऑर्डिनेशन बि तव्हांजी इलाही सुठी आहे। अली गुल सांगी इलाही ख़ूबसूरत शाइर यकीनन जंहिंखे अॼु ॾींहं ताईं यादि कयो वञे थो ऐं नो डाउट मां पहिरीं बि चयो आहे त ऐं पाण सभु इन ॻाल्हि खे त मञूं था न का ॻाल्हि आहे बि कोन त सुठो जेको शाइर हूंदो आहे उहो सदियुनि ताईं हमेशह उहो ताहयात हूंदो आहे, हमेशह हुनखे ॻायो वेंदो आहे। उनजी शाइरी कॾहिं बि विसारजण वारी कोन हूंदी आहे। उन में असां उस्ताद बुखारी खे ॾिसूं या असां शेख हयास खे ॾिसूं, तमामु अहिड़ा नाला जेके हमेशह ई ज़ुबान ते हूंदा आहिनि। अच्छा, मां महक अव्हां खां पुछणु चाहींदमि, महक यू आर वेरी यंग माशाल्लाह, एॾा प्यारा बि आहियो। हीअ जेका फील्ड आहे महक, हिनखे तव्हां केतिरो अॻियां ताईं चाहियो था त मूंखे अॻियां वधिणो आहे हिन फील्ड में? वधिणो त हाणे जेतिरो मतिलबु
थींदो त असां चवंदासीं त अॻिते ई वधूं, पोइ हिते त हटण जी का मतिलबु न आहे। सही, केतिरी कोशिश आहे महक? असांजी कोशिशि पूरी आहे। सही, ज़बरदस्त। उम्मीद जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं, ठीकु आहे, कोशिशि त सभु को कंदो आहे, जंहिं बि जॻह ते तव्हां मौजूदु हूंदा आहियो उते तव्हांजी कोशिशि हूंदी त उते मतिलबु सुठो निभाव करे सघिजे। सिर्फ़ु हिन तव्हांजी फील्ड में न, पर हर फील्ड में हर कोई ईअं ई चाहींदो हूंदो। उम्मीद केतिरी आहे? उम्मीद त एतिरी आहे त मतिलबु जेके बि परे परे जेके शहर आहिनि त असां ओसी ताईं पहुचूं, असां वञी उते पंहिंजी फ़न जो मुज़ाहिरो कयूं। ज़बरदस्त। कहिड़नि कहिड़नि ॻोठनि में या शहरनि में परफॉर्म करे चुका आहियो? शहर त हाणे जेके नंढा नंढा आहिनि जीअं खैरपुर, लाड़कानो, खैरपुर मीरस, इहे जेके नंढा नंढा शहर आहिनि। नंढो हर शहर जी हिकिड़ी पंहिंजी वैल्यू त आहे ई, पर हा मेट्रोपॉलिटन सिटीज़ जी ॿी ॻाल्हि आहे। छा चाहियो था त किथे? दादू में त माशाल्लाह सां अव्हां जी रिहाइश आहे, ऐं अॼु स्पेशली प्रोग्राम में बि दादू खां कही आया आहियो, ऐं ही महिमान नाज़रीन असांजा दादू खां असांजे प्रोग्राम जे लाइ ख़ासि आया आहिनि। ख़्वाहिश आहे त किथे रहणो आहे, किथे वञिणो आहे, उते असांजी रिहाइश हुजे, ईअं कुझु हूंदो आहे? सोच त हूंदी न, इंसान आहे, सोचंदो त आहे न। जी जी बिल्कुलु हूंदी आहे। छा सोचंदा आहियो? मां उहो ई पुछणु चाहियां थी। असां त हाणे घणो कुझु सोचूं था, बहरहाल जेको लिखियलु हूंदो नसीब में त उहो ई थींदो। या जेतिरी इंसान महिनत करे सघे, जेतिरो अचीव करे सघे। असांखे ब्रेक जी तरफ़ वधणो आहे। असां पहिरीं ॿुधूं था कलाम, ऐं उनखां पोइ असां ब्रेक जी तरफ़ वधंदासीं। जी, छा ॿुधाईंदव? शायरी आहे अनवर जी। जी, अॼु बीमारी वही छॾे। ज़बरदस्त। जी, होज बीमारी वही छॾे, होज बीमारी वही छॾे, महबूब जे दीदार में कुर्बान थिया, ते यार तां कोन को घट इकरार में कुर्बान थिया, ते यार तां कोन को घट इकरार में। हो मूल क्यों खत यार ॾे, हारे हंजू हिन हाल मां। हो मूल क्यों खत यार ॾे, हारे हंजू हिन हाल मां। बाहुबली कासिद चयो, बाहुबली कासिद चयो, आशिक तुंहिंजो आज़ार में कुर्बान थिया, ते यार तां कोन को घट इकरार में कुर्बान थिया, ते यार तां कोन को घट इकरार में। मूल क्यों खत यार ॾे, हारे हंजू हिन हाल मां। हो मूल क्यों खत यार ॾे, हारे हंजू हिन हाल मां। बाहुबली कासिद चयो, बाहुबली कासिद चयो, आशिक तुंहिंजो आज़ार में कुर्बान थिया, ते यार तां कोन को घट इकरार में कुर्बान थिया, ते यार तां कोन को घट इकरार में। मोए खां पोइ महबूब जे कर जे अचे मुंहिंजे मथां, मोए खां पोइ महबूब जे कर जे अचे मुंहिंजे मथां। हिकदमि सजदो कयां, हिकदमि थी सजदो कयां, तोड़े हुजां मज़ार में कुर्बान थिया, ते यार तां कोन को घट इकरार में। अनवर चवे सारी खल्क में, तजलो शबो इज़हार थिस। अनवर चवे सारी खल्क में, तजलो शबो इज़हार थिस। लखे परवाना व्याजली, लखे परवाना व्याजली, अहमद सदे अनवार में कुर्बान थिया, ते यार तां कोन को घट इकरार में
कुर्बान थिया ते यार तां कोने को घट इकरार में। ज़बरदस्त ज़बरदस्त ख़ूबसूरत शाइरी ऐं जो आवाज़ भी इलाही सुठो। हालांकि असां वटि इंस्ट्रूमेंटल म्यूज़िक हिन वक़्तु प्रोग्राम में कोन आहे, पर हुनजे बावजूद बि जॾहिं हिननि जो आवाज़ु ॿुधूं पिया त आवाज़ु इलाही सुठो लॻे पियो मूंखे। कल्ह मूंखे सुठो लॻंदो आहे लाइक कोई जेकॾहिं मूंखे पॉज़िटिव फीडबैक ॾे, कंस्ट्रक्टिव फीडबैक, जंहिंखे मतिलबु असां ईअं चवंदा आहियूं न, इट्स जस्ट लाइक अ सैंडविच। मथां खां बि सॉफ्ट हूंदो आहे सैंडविच ऐं हेठियो पार्ट बि हुनजो सॉफ्ट हूंदो आहे, विच में जेको हूंदो आहे न उहो मसालेदार उहा शइ जॾहिं हूंदी आहे त उहो असांखे ज़बरदस्त लॻंदो आहे। कंस्ट्रक्टिव फीडबैक अवां सम्झो पिया त अव्हांजी तारीफ़ बि थिए ऐं अव्हांखे गाइड लाइन बि मिले ऐं अगेन तव्हांखे जेको आहे न एप्रिशिएट बि कयो वञे। इहा शइ हालांकि असां ॾाढी घटि हूंदी आहे, पर जेको पढ़ियल लिखियल इंसानु हूंदो आहे, शऊर वारो जंहिंजो ज़हन हूंदो आहे, उहो हमेशह जेको फीडबैक ॾींदो आहे उहो कंस्ट्रक्टिव ॾींदो आहे। तव्हां कंहिं बि पर्सन खे परफॉर्म कंदे ॾिसो पिया त तव्हां उनखे पहिरीं ॿुधाईंदो त तव्हां ॾाढो सुठो परफॉर्म कयो आहे, उनजी ख़ूबसूरती खे पहिरीं तव्हां बयानु कंदव, पोइ तव्हां उनखे गाइड कंदव। जेके उनजूं उणायूं हूंदियूं या इट्स ओके, पाण सभु मिस्टेक्स कंदा आहियूं किथे न किथे, कंहिं न कंहिं जॻह में ॻाल्हि ते चुक थी वेंदी आहे पाण खां, त उनखे उहो ॿुधायो वेंदो आहे त तव्हां हिते हीअ ग़लती कई आहे, हिनखे हिन तरीक़े सां जे करे कजे हा त ॾाढो ख़ूबसूरत थिए हा। उनखां पोइ अगेन पर तव्हां ॾाढो सुठो कयो आहे, तव्हां ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में परफॉर्म कयो आहे, तव्हां ॾाढो कॉन्फिडेंस रहिया। त इन तरह जो जॾहिं फीडबैक असांजे साम्हूं ईंदा आहिनि त ॾाढो सुठो लॻंदो आहे। वी ऑल आर लर्नर्स, वी ऑल आर स्टूडेंट्स। मां हमेशह सक्सेसफुल जेके बि माण्हू जेके सुठो कमु कनि पिया, जेके असांजा लीडर्स बि आहिनि, मां उन्हनि जी ज़ुबानी हमेशह हिकु ॻाल्हि खे ॿुधो आहे त असां स्टूडेंट आहियूं, असां सिखूं पिया। सो इहा जेका सिखण वारी शइ हूंदी आहे न, उहा इंसान खे ॾाढो ख़ूबसूरत बणाईंदी आहे। नाज़रीन, वधंदासीं नंढड़े ब्रेक जी तरफ़। नंढड़ो ब्रेक आहे, साही पटियूं था, पोइ वरी प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। ॾिसंदा रहो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चवां थी। ऐं असां वटि सनम मौजूदु आहे, महक मौजूदु आहे, सनम मारवी ऐं महक मारवी। सनम ऐं महक ॿिन्हिनि खां पहिरीं अव्हां खां पुछंदसि, पोइ वरी महक खां पुछंदसि त हीअ हिन प्रोग्राम में पहिरियों दफ़ो अचणु थियो आहे ऐं दादू खां तव्हां कही आया आहियो। आई एम वेरी मच थैंकफुल तव्हां आया आहियो असांजे प्रोग्राम में। कीअं लॻो आहे अची करे? माशाल्लाह ॾाढो सुठो लॻो, ॾाढी ख़ुशी थी अव्हां सां ॻाल्हि ॿोल करे, ऐं अव्हां असांजो फ़न जेको आहे सो ॿुधो, ॾाढी ख़ुशी थी। ज़बरदस्त थी। अच्छा सनम, हाणे असां पहिरीं लाइव कॉल आहे उन्हनि खे शामिल कयूं प्रोग्राम में। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम मैडम, तारा कीअं आहियो? ठीकु आहियो? ऐं बिल्कुलु ठीकु आहियां। यस, तव्हां पंहिंजो तारीफ़ कराइजो। इमरान अली टावरी, डिस्ट्रिक्ट जखमाबाद खां। जी इमरान, तव्हांखे भलीकार चऊं था। मूंखे प्रोग्राम कीअं लॻे पियो? तमामु ज़बरदस्त प्रोग्राम। मेहरान टीवी हमेशह बहितरीनु प्रोग्राम कंदी रही आहे ऐं माशा तव्हांजो सुभाणे रहंदो, मां प्रोग्राम ॾिसंदो रहंदो आहियां ऐं तमामु असांजी फैमिली ॾिसंदी रहंदी आहे तव्हांखे। तमामु ज़बरदस्त प्रोग्राम हूंदा आहे। सो तव्हांजी ॻाल्हियूं ॿुधूं पिया ऐं तमामु ज़बरदस्त ऐं ॾाढो प्रोग्राम तव्हांजा पसंदि ईंदा मूंखे। थैंक यू सो मच इमरान, तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे। ॿियो कुझु चवणु चाहींदव? जो इहो चवंदुसि त बहितरीनु तव्हां हुनखे पुछा कयो था, जेका गेस्ट आहिनि तव्हांजा बहितरीनु गेस्ट हूंदा आहिनि हमेशह सुठो, कॾहिं कहिड़े हिसाब सां मतिलबु कहिड़े सां, त मूंखे ॾाढो प्रोग्राम पसंदि ईंदो आहे। तव्हांजी माशाअल्लाह जेकी तव्हांजी होस्टिंग आहे उहा मूंखे, मां मतिलबु इन तौर ते मूंखे तव्हांजी जेकी ॻाल्हि ॿोल आहे उहा तमामु ज़बरदस्त वणंदी आहे। तव्हां तमामु बहितरीनु ॻाल्हाईंदा आहियो। थैंक यू अदा, थैंक यू। हमेशह ही प्लेटफॉर्म अव्हांजो पंहिंजो ई आहे। असांजी त ख़ैर नंढड़ी कोशिशि ई हूंदी आहे त हिन प्रोग्राम खे ख़ूबसूरत अंदाज़ में निभाए सघूं। यस, वंस अगेन आई एम वेरी मच थैंकफुल टू यू। महक, अव्हांजे तरफ़ मां ईंदमि, मां महक खां बि पुछंदमि, महक कीअं लॻो प्रोग्राम में अची करे? तमामु बहितरीनु लॻो, ॾाढो सुठो तव्हां सां ॻाल्हाईंदे ऐं पंहिंजी शाइरी जेके आहिनि सॉन्ग्स ॿुधाईंदे करे ॾाढो सुठो लॻो। ज़बरदस्त। अच्छा, ही प्रोग्राम यस तमामु आर्टिस्ट जे लाइ स्पेशली ॾाढो लकी हूंदो आहे।
मूं पहिरीं बि इहा ॻाल्हि कई ऐं मूंखे ब्रेक जी तरफ़ वञिणो हो त मां उनखे कंटिन्यू न करे सघियसि, पर हीउ उहो प्लेटफॉर्म आहे जिते हमेशह न्यू टैलेंट इंट्रोड्यूस थियो आहे। हितां खां उन्हनि खे कॉन्फिडेंस मिलियो आहे, हिकिड़ी स्क्रीन मिली आहे, तव्हांजी अपीयरेंस जॾहिं हूंदी आहे उनखां पोइ काफ़ी सारा मौक़े काफ़ी मौक़िया बि मिलंदा आहिनि, ऐं हीअ तव्हांजो फर्स्ट स्टेप हूंदो आहे, उनखां पोइ तव्हांखे अॻियां वधिणो हूंदो आहे। इतफ़ाक़ सां मां जेको आहे सो कंहिं पंहिंजी साहेड़ी सां बि इन तरह जी ॻाल्हि करे रही हुयमि त हीउ उहो प्लेटफॉर्म आहे जिते तव्हांजी जेका अपीयरेंस हूंदी आहे उहा फर्स्ट टाइम त थिए थी, पर तव्हांखे जॾहिं कॉन्फिडेंस मिले थो उनखां पोइ अव्हांखे मौक़िया तमामु घणा मिलंदा आहिनि। मुंहिंजी हिकिड़ी ॾाढी सुठी दोस्त जंहिंखे मां हमेशह इन प्रोग्राम में इनवाइट बि कयो ऐं उहा हिन वक़्तु अमेरिका में मौजूदु आहे। आई एम वेरी हैप्पी फॉर हर, मूंखे हुनजे लाइ ख़ुशी थींदी आहे। हिन मंच ते उन जी अपीयरेंस रही, उनखां पोइ उनखे काफ़ी सारियूं अपॉर्चुनिटीज़ मिलियूं ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त अपॉर्चुनिटीज़ खे वरी गेन बि कयो वञे। अव्हांखे जेकॾहिं को मौक़ो मिले थो त अव्हां उन मौक़े मां फ़ाइदो ज़रूरु हासिलु कयो। बाक़ी हा, कुझु हालात हूंदा आहिनि, कॾहिं इंसान जूं कुझु अहिड़ियूं मजबूरियूं हूंदियूं आहिनि त इंसान उन्हनि अपॉर्चुनिटीज़ खे अवेल कोन करे सघंदो आहे, पर ख़ैर उन्हनि मौक़नि खे हथ मां न विञाइणु ॾिजे। ईअं थींदो आहे त कॾहिं कॾहिं उहो समर शायदि तव्हांजी ज़िंदगी में अव्हांखे मिली रहियो हूंदो आहे जेका अव्हां महिनत कंदा आहियो। यस, हीउ जेको प्रोग्राम आहे हूअं ॾिसणु थींदो आहे, अव्हां ॾिसंदा त हूंदा? जी ॾिसंदा आहियूं। फ़ोन मोबाइल ते या टेलीविज़न ते? मोबाइल ते ॾिसंदा, फेसबुक ते ॾिसंदा आहियो? ओके नाज़रीन, मां ॿीहर ज़रूरु ॿुधाइणु चाहींदमि, मेहरान एंटरटेनमेंट पेज ठहियलु आहे फेसबुक ते असांजो, उनखे तव्हां जेका लाइक करे सघो था, शेयर बि करे सघो था ऐं जी जनाब तव्हां उते असांजे प्रोग्राम लाइव ॾिसी सघो था। मां इलाही थैंकफुल आहियां तव्हांजी, अव्हांजी अमड़ वेठी आहे, अम्मा अव्हांजो वेही करे प्रोग्राम ॿुधो आहे। अव्हांजी बि महिरबानी जो अव्हां असांखे मौक़ो ॾिनो हिन शो में अचण जो, तव्हांजी महिरबानी। यस यस, असांजे लाइ इहा सुठी हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि हूंदी आहे त न्यू टैलेंट हिते अचे। ऐं नाज़रीन, वधीक असां टाइम बिल्कुलु बि कोन आहे, अव्हां खां मोकिलाईंदासीं, मूंखे ॾींदो इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदो इजाज़त, मुंहिंजे आयल मौज़ूज़ महिमाननि खे ॾींदो इजाज़त। पंहिंजी दुआउनि में भरपूर असांखे यादि रखिजो, अलाह निगहबान, ऐं वेंदे वेंदे अव्हां जे लाइ ख़ूबसूरत तोहफ़ो कलाम जी सूरत में ॾींदा वेंदासीं ऐं ख़ूबसूरत आवाज़ हूंदो सनम मारवी जो ऐं महक मारवी जो। जी धमाल आहे, वाओ, लाल साईं धमाल आहे। हो लाल मेरी पत रखियो भला झूलेलालण, दा सेवण दा सखी शहबाज कलंदर, दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर, हुसैनी लाल कलंदर अली रगन दे अंदर। हो लाल मेरी, हो लाल मेरी, न जनन तेरी नौबत बाजे, न जनन तेरी नौबत बाजे, नाल बजे घड़ी याल भला झूलेलालण, सिंधड़ी दा सेवण दा सखी शहबाज कलंदर, हुसैन हुसैन शहबाज कलंदर, हुसैनी लाल कलंदर अली दम दम दे अंदर। हो लाल मेरी, हो लाल मेरी, चारों चराग तेरे बलन हमेशा, चारों चराग तेरे बलन हमेशा, पंजवा में बालण आया भला झूलेलालण, सिंधड़ी दा सेवण दा सखी शहबाज कलंदर, दमादम मस्त कलंदर शहबाज कलंदर, हुसैनी लाल कलंदर अली दम दम दे अंदर। हो लाल मेरी, हो लाल मेरी, शाहे नजफ ने तो है यंग लगाया, यंग लगाया, नामे अली बेड़ा पार लगा झूलेलालण, सिंधड़ी दा सेवण दा सखी शहबाज कलंदर, दमादम मस्त कलंदर हुसैन शहबाज कलंदर, हुसैनी लाल कलंदर अली रंग रंग दे अंदर। हो लाल मेरी, हो लाल मेरी,